बची वियो आमी छोता रोन लाइ अबाड बागो ठरे में बच गया अड़े ताड़े में बच गया पर बागो मुझे चर्च कड़ी बागो उन में बचो है शपथ की थी बच गयो थोड़ा बच गया बाबा चर्च की आवाज आ कंदा वा हाँ हाँ यो तो बुधाए बाबा चर्च तवा जो कड़ो कम लगे तो जलजी पियो मतलब त बच्चा अवा के छा बुधाया त चर्च आऊं न पर अवा जी मां यानी मुझी मर्याद ज़ाल पियंदी हुई ही तवा छा था चो बाबा अम्मा के त कदे मु चर्च पिंदो कोन दिठो अब्बा तो खणी कोन ॾिठो पर मुंहिंजी जॾहिं शादी थी हुई न हुन सां शादीअ राति आऊं कमरे में गिड़ियोसि माणे कुंवार थियो वेठी माणे मां रुगो धुआं पे निकिता ऐं पाण वाइड़ो थी वियोसि त कुंवार अलाए तंदूर ते चढ़ियो वेठी आहे जॾहिं वेझो वञी संदसि घूंघट मथे खयो चवां तो मुसलमान होसि जे बची वियोसि हुन घूंघट में लिकियो वेठे चर्च पीतो पर बाबा अम्मा मर्याद के तो मरंदे 5 साल गुजरी यार हाणे वो चर्च कीअं पींदी अब्बा निभागी रात मुझे ख्वाब में आई हुई मुखे चवण लगी मुआ मुखे मरदे 5 साल थी यान तू कदे तो मरे मुझो मुखे अञा 4-5 शादियूं करणियूं आहिनि जी मुआ कुछ शर्म कर ऐं चर्च जी मवाली जेके हुआ हड़ मरी ते मुकाम में अची पवंदा आहिनि को मवाली मुकाम में चर्च बि कोन थो पीए मुखे चर्च ई बाड़ लगी आहे मुझो पोइ जाने माना तोखे चर्च कीअं प्यारिया जी मुझो नालो वठी चर्च तू पी छॾ त नशा मुखे लॻनि अच्छा या ॻाल्हि आहे छोरा नास करियो नसवार करियो जे न त थोरो घणो शर्म कर अड़े मूला न त माणे ला त चर्च वठी अचो वञो हा बाबा हाणे वठींदा अचो हलम बस शाबाश मुंहिंजा बच्चा चर्च इहे आणींदा माण्हू त उहे मरी वई लत फोड़े आऊं वई पीअंदुसि वाह बाबा वाह छोरा सभु ॿुधी वरितो न छा असांखे अॻु में ख़बर हुई त बाबा तव्हां एहसान सुंडीअ सां गॾु ॾियारियुनि में लिकियो चर्च पीअंदा हुआ बसि असांखे सबूत ते खपियो सबूत तव्हांखे ख़बर पइजी वई आहे न पइजी वई आहे त मुंहिंजो कहिड़ो अंगूठो बचींदा वञो चर्च वठी अचो अॻे आऊं ॾियारियुनि में लिकी पीअंदुसि हाणे घर में खुले आम पीअंदुसि हलो हलो टरो कुआड़ी वई केॾा न छोरनि ते मुंहिंजो दाबो आहे माई मर्यादी ते टके जो दाबो कोन उहा कुआड़ी खणी मूंखे कुटींदी हुई आऊं आहियां न मिठा तू परेशान न थी तू मूंसां शादी कर ॿार ॼणे न ॾिना में त चोराए ॾींदीसीं बाक़ी हा पंहिंजी जोड़ी ॾिसी पूरो ज़मानो सड़ी वेंदो सड़ी ए सड़ंदो कोन ज़मानो थुकू हणंदो हट परियां थी घस छॾ